कराची खां पंहिंजो पहुता आहियूं बंभोर। ही बंभोर वो शहर है जो तक़रीबन 1800 साल अॻु खां ही शहर मौजूद हो, हिन में माण्हू मौजूद हुया। सो उन शहर के ॾिसण जे लाइ, स्टोरी करण जे लाइ पाण पहुता आहियूं। हिन में ॾिसंदासीं त हिन में केतिरा केतिरा मसइला आहिनि ऐं माण्हुनि खां बि व्यूज़ वठंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त हिन शहर जो आख़िर हिस्ट्री छा आहे। जी से कराची शहर गुलशन हदीद से आया हूँ और मुझे बड़ा अक्सर मैं देखता था यहाँ बंभोर शहर लिखा होता था, तो मैंने आज बोर्ड पढ़ा और देखा। मैंने कहा कि इसकी तारीख़ के बारे में जाके मालूमात लेते हैं। तो माशाल्लाह मैं यहाँ की तारीख़ देखकर और ये 1800 साल पुराने यहाँ के जो आसार कदीमा की चीज़ें और सस्सी का जो एक बड़ा सिलसिला पूरी दुनिया में है, उसका शहर देखा है। और राजा दाहिर पर जो हमले होते थे वो देखें, जो कि मोहम्मद बिन कासम साहब यहाँ पर जो किला फतह करते थे। ये सिंध की वो जगह है जहाँ पे मैं खड़ा हूँ, जिसको बाबुल इस्लाम कहते हैं, और तारीख़ में बड़ा एक मुकाम है इस जगह का। आज हमने विज़िट किया और बड़ा दिल खुश हुआ है और माशाल्लाह हम बड़ा एंजॉय कर रहे हैं और हमें बड़ी मालूमात मिली है और हमारी नॉलेज में इजाफ़ा हुआ है। थैंक यू वेरी मच। और ऐसी जगह डेवलप करनी चाहिए ज़्यादा से ज़्यादा। हम बाहर जाते हैं, बाहर मुल्कों में इतना पैसा ख़र्च करते हैं, हमें यहाँ पे पैसा ख़र्च करना चाहिए, इसको डेवलप करना चाहिए, लोगों को बताना चाहिए, बच्चों को लाना चाहिए, स्कूल्स को बच्चों को लाना चाहिए। ये इतनी खूबसूरत मतलब पुरानी हिस्टोरिकल जगह है, तो ज़्यादा से ज़्यादा प्रमोट करना चाहिए। आई थिंक बड़ी ज़बरदस्त जगह है। मेरी भी एक्सपेक्टेशन में समझी कोई पता नहीं पुरानी सी जगह होगी, लेकिन बड़ा अच्छा फैसिलिटी अंदर बनाया है, सारे बर्तन डिस्प्ले वगैरह बहुत अच्छा है और मज़ीद और इम्प्रूवमेंट भी कर सकते हैं। हमारी गवर्नमेंट को चाहिए कि थोड़ा सा काम करे, जगहें बनाएं, यहाँ ओवरनाइट स्टे होना चाहिए, कैंपिंग की जगह होनी चाहिए, टूर्स होने चाहिए। तो इतनी हमारी ब्लेस्ड सरज़मीन है, इसको हमें डेवलप करना चाहिए। और सामने घुमाया फिराया, सब कुछ काफ़ी नॉलेजेबल भी हैं, सारी चीज़ें हमको बताई, तो काफ़ी अच्छा था, कमेंडेबल, बहुत अच्छा है, मुझे तो पसंद आया। थैंक यू।
पे हमने देखा है कि कराची वालों को सबसे पहली बात ये है कि यहाँ का पता ही नहीं है। ये इतना एक करीब जगह है और ज़्यादा लोगों को आना चाहिए, इसके बारे में बताना चाहिए, प्रमोट करना चाहिए इस जगह को। ये वो शहर है जहाँ से इस्लाम इस कॉन्टिनेंट में दाखिल हुआ है, तो उसके लिए मेरे ख़्याल से इसको प्रमोट करना चाहिए। जगह काफ़ी अच्छी बनी हुई है, हमारे सोच से बेहतर बनी हुई है। हमें पता नहीं था इसके बारे में, हम कराची में रहते हैं, हमें पता नहीं है कि अंदर इस तरह की फैसिलिटी है, घूमने की जगह है। तो मेरे ख्याल से इसको प्रमोट करना चाहिए। फर्स्ट टाइम है सर? जी फर्स्ट टाइम है जी। तो कुछ हिस्ट्री के बारे में पता चला कि बम्बोर में क्या था, क्या हुआ? बम्बोर में हमें पता ये चला था कि बहुत सारे सिविलाइजेशन यहाँ पे आके गए हैं और 712 सदी के अंदर ये मोहम्मद बिन कासिम इस शहर के थ्रू इस कॉन्टिनेंट पे आए और यहाँ पे और बहुत सारे जो अब्बासी वो थे हुक्मरान वो गुज़रे हैं। उससे पहले मोहम्मद बिन कासिम इनका वो था, उनसे पहले हिंदुओं का राज था। तो बहुत सारे सिविलाइजेशन यहाँ से आए। इन खां अलावा जेको असां वज़ीर सियाहत जेके उनखे चवंदासीं त बराए महिरबानी हिते के बि जेके तफ़रीह करण जे लाइ जेके माण्हू अचनि था उनखे कोई बि सहूलियतूं न ॾिनियूं वयूं आहिनि। हू अचनि था हिते हीअं या त भर मैदान में वेठा आहिनि, हे जबल लॻो पियो आहे जबल, पर हू के उनखे के सहूलियतूं न ॾिनियूं वयूं आहिनि। असां इहो मुतालबो था कयूं उन्हनि खां त बराए महिरबानी या जेके तफ़रीह करण लाइ जेके हज़ारे माण्हू अचनि था उनखे का सहूलियत ॾिनी वञे। हिते त का सहूलियत न ॾिनी वई आहे। सो बराए महिरबानी हुनखे का सहूलियत ॾिनी वञे। उनखे अलावा जेके हिते साईं मुंहिंजा जेके टीमूं आयल आहिनि जेके ॿाहिरि मुल्कनि खां, उहे टीमूं बि हिते खुदाई करे रहियूं आहिनि। खुदाई करे हाणे उहे चीज़ूं किथां बि वञनि, छा हिते बम्बोर में रखियूं वञनि थियूं या कंहिं ॿिए पासे मुंतक़िल कयूं वञनि थियूं। इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु असां उन खां करणु चाहियूं था त उहे चीज़ूं असांखे हिते जेको म्यूज़ियम आहे, म्यूज़ियम में असांखे नज़र नथियूं अचनि उहे चीज़ूं। पर असां इहो वॾो सुवालु आहे जेको असां उन करणु चाहियूं था त उहे चीज़ूं जेके था मिलनि पियूं या के लाशा मिलनि थियूं हितां खां, जेके हुनजी जेके पुराणियूं डेथ बॉडी जेके मिलनि थियूं तव्हांखे खुदाई जे दौरान जेके निकितियूं आहिनि उहे बि हुनखे ॾिनियूं आहिनि। इन खां अलावा हे रस्तो जेको हुनजो ठहियलु आहे उनजे अंदरि हो हुनजा जेको धोबी घाट मिलियो हुते, उन रस्ते जो जेको उहो ई रस्तो आहे उते धोबी घाट ठहियलु आहे। उहो धोबी घाट उनजे मथां माण्हुनि जी अचणु वञणु शुरू आहे। पर असां उन खां इहो बि चवंदासीं त उहो जेको तव्हां रस्तो बराए महिरबानी उहो मुंतक़िल करे, उहो धोबी घाट ठहियलु आहे त उन धोबी घाट में उनखे तव्हां खुदाई करे उहो धोबी घाट ॿाहिरि कढी रखो ऐं उनजो रस्तो जेको साइड कयो वञे त जीअं ज़ाहिर या जेके तफ़रीह करण लाइ अचनि था या जेके ॾिसण जे लाइ तारीख़ी मक़ाम त हुनखे ॾिसण जे लाइ अचनि था त असां उनखे इहो चवंदासीं त उहो को कंहिं मुतबादिल को रस्तो उनजो ठाहियो वञे त जीअं उहो ज़ाहिरीन या तफ़रीह करण लाइ जेके हिते माण्हू अचनि था त उनखे उहे चीज़ूं सभु साम्हूं अची ॾिसी सघनि। ॿुधाईंदा विया हुआ कि ही साम्हूं जेको आहे त क़दीमी मस्जिद आहे, इन जे बारे में बि असांखे ॿुधायो ऐं जेको मालूमात अथव असांखे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये जनूबी एशिया जी पहिरीं मस्जिद आहे
कहानियुनि में असां तारीख़नि में पढ़ियो आहे, ॾिठो आहे, हिते पुछियोसीं दोस्तनि खां त असांखे इहो मालूमात थी आहे त एशिया जनूबी एशिया जी पहिरीं मस्जिद आहे, जेको मोहम्मद बिन क़ासिम जॾहिं अरब खां हितां का कई राज अॾाइर खे भॼाए करे हुन जा मंदरूं मड़ियूं हुया, उहे सभु टोड़े छोड़े करे हिते पहिरियों ई मस्जिद ऐं मदरसो ॿई कान थिया, तॾहिं हिते ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह जी कलमा त पहिरियों मौजूदु हुई, लेकिन अल्लाह ऐलान कान हुई, जेको मस्जिद ठहण खां पोइ हिते दीन इस्लाम जी तारीख़ आबियारी थियण लॻी आहे। एतिरो असांखे मालूम थी आहे एशिया जी बंबोर शहर में पहिरीं मस्जिद जेकी आहे ठहियलु आहे। बंबोर जे बारे में ॿुधाईंदा हुए केतिरो क़दीम? बंबोर त क़बल 100 साल क़बल मसीह खां अॻु जी ॿुधाइनि था। हुन में मुख़्तलिफ़ मज़हबनि जा क़ौमनि जा माण्हू हिते रहंदा आया, बुध मत जा माण्हू रहिया हिते, हुन खां अॻु में सीतू पारसी जा माण्हू हुया, उहो क़ौम कबीला हुया, छॾे करे पोइ वरी बुध मत आया, बुध मत खां पोइ मुस्लमान जी दौर आई, जेको मोहम्मद बिन क़ासिम आज खां 1200 साल अॻु जी असांजे ॿुधण में। हुन खां पोइ वरी हिते क़ौम मुस्लमाननि जी आबादी हुई यको, हुन खां बाद में वरी ससी ऐं पुनल जी किसो जेकी आम माण्हुनि जे कल्चर में जेकी हले थी असांजी सिंध सकाफ़त जे हिसाब सां, उहो बि हितां जो राग हुआ, जेको केच मकरान खां पुनल जेके बादशाह जी पुटु हुयो आरी जाम जो, हुन खां सां शादी थी आहे, इश्क थी आहे, पोइ उन माना जेको असांजी सुफ़ियानो रागन रहो हुन में जेकी ॻाल्हि ॿुधंदा आहियूं उनजी हक़ीक़त बि हितां बंबोर शहर खां ई शुरू थी आहे। हितां मतिलबु 2000 साल 1800 तक़रीबन क़बल मसीह त चवंदा आहिनि त सिकंदर आज़म बि हिन रस्ता खां गुज़री, असां जेके तारीख़नि में कालमनि में पढ़ी आहे, जेको असांखे मालूमात थी आहे। हीअ पंहिंजो ससी हिते हितां जी रहाशी हुई? हा, हितां जी रहाकी त कोन हुयो, आयल हुयो, चवंदा आहिनि त दरिया में लुढ़ंदो हुयो, को ब्राह्मणाबाद या न टंडे आदम खां ॿुधाईंदा आहिनि, या मतिलबु पंहिंजो शादात कोट खां, के ॿुधाइनि तक न सेवण खां, वधीक तारीख़ जी ॼाण मालूम कोन आहे, लेकिन लुढ़ंदी उतां या का पेती में, जेके जंहिंजी माना हिंदू हुया पीउ ऐं माउ, उन्हनि जी न्याणी ॼमी, त उन्हनि चयो त माना जेको जोशदी हूंदा हुया, जेके इल्मु ग़ैब ॼाणण वारा माण्हू ॿुधाईंदा त हिन जी मुक़दर कंहिं शादी लिकियलु आहे मुस्लमान सां, त उन्हनि इन तैश में अची करे मुस्लमान जी नफ़रत जे करे लोड़े छॾी आहे पेटी में ज़िंदा, मारण हुननि गवारा न कई आहे। पोइ हिते लुढ़ंदी आहे, जेको मोहम्मद हाकारी हिकिड़ी धोबी हुयो, जेको ॿाहिरि हिन शहर खां बंबोर शहर खां ॿाहिरों हिननि जी इंडस्ट्री हुयो, हुते धोबी जो कमु कंदो, वॾो कारखानो हुयो। पोइ हुन में जेके आहे त हिनखे लुढ़ंदे में मज़दूरनि कढी आहे, हिन वटि खणी आया, हिन वटि औलाद कोन हुई। पोइ हिननि माउ ऐं पीउ माना जेका मोहम्मद कुंभार हिन जी घरवारी हिन खे निपायो आहे, पालियो आहे ऐं वॾो कयो आहे, लाडलो कयो आहे, लाडली कई आहे, माना पंहिंजे सहेलनि सां घुमंदी आहे, उनखे ऐशो आराम ॾिना ऐं सुकून ॾिना। पोइ मां पुनल खे बि मालूमात थी आहे त केच मकरनि खां हितां अची करे का ॾिठे मुंहिंजी सूंह जी का अहिड़ी जोड़ मिली, जेको मां शादी कयां। पोइ अची हिननि ॾिठे त हिननि जी पाण में इश्क थी वई आहे। उन खां बाद में मोहम्मद हाकारी खे चवंदो बाबा तुंहिंजे लाइ असां रिश्तो ॾिठो आहे, दोस्तनि संगतनि ॿुधायो आहे, या उनजी सहेलनि ॿुधायो आहे। पुनल ऐं ससी जी किसो आम माण्हुनि जी लफ़्ज़नि में इहो आहे त हिननि जी शादी थी आहे। शादी थियण खां पोइ माना आरी जेकी आहे त माना इन तैश में आहे त मुंहिंजो पुटु मूं वटि रहे। हिननि चयो त बाबा घर जा वठी हिते रहंदा। पोइ हिन खे वापसि बंबोर जे लाइ माना ॿाहिरि अची करे राज़ कोशिशि कई पर कोन थियो। पोइ रशो ॾेई करे हिन खे वठे उमाणे मां जे केच मकरण हलिया। सुबुह जो सवी निंड खां उथियो त हुनखे मालूमात थी, तॾहिं हितां निकिती आहे कशाला पंज, जेके शाह साहिब जी रिसाले में तमामु वाक़ियात मौजूदु आहिनि, जेके वधीक हक़ीक़तुनि में ॼाण ते वॾो लॻो सरो कहाणी आहे। अमांजो चवण इहो त लुड़ी आई छा बि थी, माना नंढड़ी हुई त हिते नंढड़ी हुई माणी हिते माना बंबोर शहर में माणी शहर खां ॿाहिरि किले खां ॿाहिरि हिते माना राजनि जी बादशाही राजा ॾाहिर जी हुई, चुच जो जेको औलाद हुयो पुटु हुयो। हुन खां अॻु में तारीख़ हिन जी वॾी आहे बंबोर जी। माना ससी जॾहिं आई त माना शहर खां ॿाहिरि मोहम्मद हाकारी वटि रहंदी, धोबी वटि रहंदो हुयो। हुनजी धीउ करे माना हुन पाली आहे। पोइ हुनजी रिश्तो थियो, शादी थियो। शादी थियण खां पोइ वरी माना हिनखे माना जेके रुख़्सती कोन थी सघी आहे नसीब में। पोइ माना पुनल जो वठी विया केच मकरों ते हिन बि पंहिंजी मुक़दर उन में सम्झो त मुंहिंजी मुड़ुसु बीहो, ज़िंदगी बीहो, इश्क लॻी वियो हिकिड़ी जेकी अज़ली हूंदी आहे कुदरत जे तरफ़ों। पोइ हुनखे इहे कशाला ॾुख ॾिसणा। पोइ जॻह बि हुननि जी जेका मौजूदु आहे पंहिंजे ज़िला लसबेला ऐं पंहिंजे हब नदी जे किनारे में। ठीकु, थैंक यू। कराची खां बंबोर पहुता आहियूं। ही
क़दीमी हिकिड़ो शहर आहे बंभोर, जेको 1800 साल अॻु जो शहर आहे। हिते असां को महल ऐं माड़ियूं ॾिसण न आयासीं, असां ॾिसण आयासीं त हीउ बंभोर आख़िर केतिरे क़दुरु क़दीम आहे। सो इन बंभोर जी जेका मालूमात आहे, हिते माण्हुनि बि असांखे मालूमात ॾिनो ऐं जेका असांखे ख़बर आहे त बंभोर शहर अॼु खां हज़ारे साल अॻु जो हिकिड़ो शहर आहे, जंहिंमें हिंदू बुद्ध मत वारा ऐं तमामु जेके आहिनि त हिते माण्हू रहिया, आबादी हुई, शहर हुयो, वणज हो, वापारु हो, माण्हुनि जो अचणु ऐं वञणु हो। हीउ हिकिड़ो तमामु तरक़ी याफ़्ता शहर हो। ऐं हिते ससुई नाले जेको साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पहिरीं सुरमी आहे, जंहिंजा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई काफ़ी सुर पंहिंजे किताब में चई वियो आहे। सो उन हवाले सां बि हीउ शहर ससुई जे नाले सां बि मशहूरु आहे। ऐं ससुई बि हिते माना वॾी थी निपी ऐं वॾी थी आहे ऐं हिते शादी कई ऐं हितां जेका निकिरी पंहिंजो केच मकरान साइड पुनहल जे कड हली वई, जेको लसबेला जे दोस्तनि ॿुधायो इहो त लसबेला जे क़रीब जेको आहे त उनजो मक़बरो बि आहे हुते पुन सां गॾु। सो हिते पहुतासीं ऐं हिते जेको आहे त पंहिंजो माण्हुनि खां व्यूज़ वरितोसीं। हीउ असांजो तमामु हिकिड़ो क़दीमी ऐं बहितरीनु शहर आहे, शहर हो जेको तक़रीबन 150 पंहिंजो एकड़नि ते मुश्तमिल उन ज़माने में पाकिस्तान ठहण खां अॻु बि 150 एकड़नि ते ई मतिलबु त सरकारी तहवील में हो। जॾहिं पाकिस्तान ठहियो त उन में 150 छा मुंहिंजे ख़्याल में 40 एकड़ बि कोन्हे, जेको ई आसारे क़दीमा जा माना हू आहिनि उहे नज़र था अचनि। ॿियो सभु कुझु ऐं ॿियो ॿुधण में आयो आहे त हिते राजा ॾाहर जी जेका नंढी घरवारी हुई, उन जो तक़रीबन 100 एकड़नि जे अंदरि बाग़ हो। उहो बाग़ हितां बंभोर खां थी दाॿे, जीअं दाॿे जी खां परियों जेको हिकु नंदी थो अचे, उन नंदी ताईं ही बाग़ वञे पियो, जेको 100 एकड़नि ते उहा बाग़ हो। उहो बाग़ बि पाकिस्तान ठहण खां पोइ इन बाग़ खे कटे ऐं तबाह कयो वियो आहे ऐं बाग़ जो उहो हर नक्शो ऐं निशान बि गुम कयो वियो आहे। गवर्नमेंट ऐं आला अख़्तियारनि खां इहो बि आख़िर में आउं सुवाल कंदुसि ऐं रिक्वेस्ट कंदुसि, तव्हां हिन खे सुठे नमूने सां संभालियो। ऐं हीअ जेको आहे त 18 फुट जेको मथे हूंदो हो, इन जो जेको आहे त पंहिंजो जेको कोट हूंदो हो, हेड हूंदो हो, उहो ड्रही ख़तमु थी वञी ज़मीन जे बराबरि हीअं अचूं था हिते हींअर पहुचूं था त हिकिड़ो क़दीमी ईअं सम्झो त फिटियल का शइ, को इन में न को सही नमूने सां को नक्शो आहे न को निशान आहे। नालो वॾो देहवीरान। फारूक वंगवार, सोच टीवी, कराची। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।